बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार। नाज़रीन, रमज़ान पाक जो महीनो जॾहिं शुरू थींदो आहे त आम तौर ते असांजे उलमाए इकराम असांखे वॾड़नि हमेशह इहो ई ॿुधायो आहे त हिन महीने में शैतान 30 ॾींहंनि जे लाइ क़ैद थी वेंदो आहे ऐं जेको आहे त इंसानु पंहिंजा नेकी जा अमाल जेके चङा कम आहिनि उहे बख़ूबी सरअंजाम ॾींदो आहे। हिन दौर में जेकॾहिं अॼु जे दौर में असां नज़र फेरायूं त असांखे इन ॻाल्हि ते को बि एतिराज़ु कोन्हे, इन ॻाल्हि ते का बि ॿ राय न आहिनि त बिल्कुलु शैतान त जेको आहे उहो इब्लीस त क़ैद थी वेंदो आहे, पर हिन मुआशिरे में जेको बिगाड़ मौजूदु आहे, जेके ग़ैर शरई या जेके बि हिन वक़्तु जेके बि अमाल कया पिया वञनि या जेके बि अमल आहिनि त उन्हनि खे असां कहिड़ी नज़र सां ॾिसंदासीं, उन में केरु ज़िम्मेवारु आहे इन शइ जो। इहो असांजो सुवालु खणी असां पंहिंजे महिमान मोहतरम मौलवी ग़ुलाम रसूल सुमरे साहिब जे अॻियां इहो सुवालु रखूं था ऐं साईं जन खां इन सुवाल जो जवाबु वठण जी कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो सुवालु तव्हां ॿुधो, इन मुतालिक़ तव्हां पंहिंजी राय जो इज़हार कयो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। जीअं त आम तौर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इहो हिकु रावी न आहे, हज़रत अबू हुरैरा बि आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर बि आहे ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बि इन्ही हदीस जो रावी आहिनि ऐं सहासता जे अक्सर कुतुबनि में इहा हदीस मौजूदु आहिनि। हिकु न बल्कि टिनि चइनि रावियुनि सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो आहे, फ़ोतिहत अबवाबुल जन्नह औ अबवाबुर रहमत। रावी की शक आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जा दरवाज़ा फरमाया या रहमत जा दरवाज़ा उहे खोलिया वेंदा आहिनि। व गुलिकत अबवाबुन नार, ऐं जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि कयो वेंदो आहे। व सुलसिलत शयातीन, शैताननि खे जकड़ियो वेंदो आहे। हाणे सिलसाल अरबी में ज़ंजीरनि खे चयो वेंदो आहे। उन यानी शैतान खे ईअं बंदि नाहे कयो वेंदो, बल्कि जकड़ियो वेंदो आहे। जकड़े करे उन खे फिटो कयो वेंदो आहे समुंड जे तरनि में। रमज़ान शरीफ़ जो जॾहिं महीनो चंड बि ईंदो आहे, क़ैद उनखे कयो वेंदो आहे। ठीकु। हाणे तव्हांजो सुवालु इन जाइ ते त जॾहिं शैतान बि क़ैदी थी वियो, पोइ शैतानी अमल जेके रमज़ान शरीफ़ में थियनि था पिया त इन जो ज़िम्मेवार केरु? थियनि था पर अञा वधीक वॾे पैमाने ते थियनि था। हाणे इन जो ज़िम्मेवार केरु? पहिरियों त असां छा कंदा आहियूं, चऊं पिया साईं असांखे करे थो पियो शैतान वरगलाए थो। अल्लाह ताला क़ुरान पाक में वाज़े नमूने सां आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं जन्नत में रहाए पियो, उनखे बि आगाह कयईं त हिन जन्नत में या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नह वकुला मिनहा रगदन हैसु शिअ्तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरा फतकुना मिनज़ ज़ालिमीन। तव्हां हिते जन्नत में बिना रोक टोक जे खाओ, पर हिन वण जे वेझो न वञो। हाणे वण ते पोइ मां ईंदुमि कॾहिं वरी ॿियो को प्रोग्राम थियो त। हाणे जेको सवाल आहे उन मुताबिक़ उन खे बि फअज़ल हुम शैतान अची उनखे थिरकाए। ऐं दुनिया जो असांजो जेको उसूल आहे इंसाननि जो, त असां छा कंदा आहियूं, असां जेको बि बुरो अमल कंदा आहियूं, बुरो अमल जेको बि कंदा आहियूं उहो पंहिंजी तरफ़ मंसूब न आहियूं, शैतान जे खाते में संगतिन जे खाते में। जीअं सूरह फुरक़ान में अल्लाह ताला फरमाए थो, क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं इंसान खे उन जा करतूतनि जी सज़ा ॾिनी वेंदी त पोइ उहो छा चवंदो, या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, अफ़सोस काश के मां फिलाणे सां दोस्ती न रखां। अॼु जेको मां जहन्नुम में सड़ां थो पियो त मुंहिंजी दुनिया में फिलाणे सां संगत हुई। यानी कंहिं बि किरदार वारे बदकिरदार वारे सोबत जो असर इंसान सदाईं सोबत ते हणंदो आहे। पर जेकॾहिं ॾिठो वञे
नालीअ जो पाणी बि कॾहिं इंसान खे पाण नाहे लॻंदो जेसि ताईं इंसानु हुन सां पाण खेचल न करे। ठीकु आहे, उन में असां पाण पथर फिटी न कंदासीं, भीड़ फिटी न कंदासीं, उहो पाणी बि छंडा असांखे कोन लॻंदा। असां हणंदा आहियूं 11 महीना पूरा शैतान जे मथां। फ़र्ज़ु कयो क़यामत जो ॾींहुं थिए थो पियो, अलाह ताला असांखो सवाल कंदो, फलाणे ॾींहं ते तूं हे कमु ग़लति छो कई? असां अलाह खे जवाबु ॾिनोसीं शैतान कंदा माना इल्ज़ाम शैतान, असां इल्ज़ाम शैतान ते हयोसीं। 11 महीना पूरा इंसान जो वतीरो आहे, इहो फितरत आहे, सदाईं ॿियनि जे मथां हणंदो आहे। भलो कमु जेको हूंदो पंहिंजी तरफ़ मनसूब कंदो आहे, किनो कमु सदाईं ॿियनि जे मथां फिटी कंदो आहे। हाणे अलाह ताला हालांकि असांखे वाज़े हुकुम बि कयो आहे, या बनी आदम अलाह ताबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन, ए औलाद आदम शैतान जी पूॼा न कयो, शैतान सां संगत न रखो, इहो तव्हांजो खुलियल दुश्मन आहे। व अनीबुदूनी हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम, मांसां मोहबत कयो, मांसां प्यार कयो, मांसां इश्क कयो, मुंहिंजी इबादत कयो, सिधो रस्तो आहे। सिधो रस्तो इहो ई अथव। असांखे अलाह थोरे रोकियो बि सही, असां उनजे बावजूदि न रुकियासीं। हाणे जॾहिं रमज़ान शरीफ़ आयो, हाणे रमज़ान शरीफ़ जे लाइ अलाह ताला ख़ुसूसी असांखे पैकेज ॾिनो, इबादतुनि जे लाइ बग़ैर कंहिं रुकावट जे लाइ असां अमल कयूं, सुठा सुठा असां अमल कयूं। पहिरियों त बुरे अमलनि जे लाइ असांजो इल्ज़ाम लॻे पियो शैतान ते। मिसाल तौर ते निमाज़ न पढ़ियमि, मां न पढ़ियमि, साईं छो न पढ़ी? बसि यार शैतान बसि ग़ालिब थी वियो मुंहिंजे मथां। ठीकु आहे, पहिरियनि महीननि में। हाणे क़यामत जे ॾींहुं अलाह ताला असांखो पुछा कंदो, रमज़ान शरीफ़ में निमाज़ न पढ़ी, मिसाल हिकिड़ो चवंदो, छो त असां वटि मज़हबी रुझान हूंदो आहे न, बाक़ी ज़ुल्म जे कमनि जे तरफ़ असांजी तवजो न हूंदी आहे। असां वटि हूंदो आहे निमाज़ न पढ़ी, रोज़ो न रखी, हज न कई, ज़कात न ॾेई, बसि सफ़ा गुनहगार थी वई। बाक़ी जेकॾहिं असां कहिड़ा बि करतूत थींदा रहनि, उनजे तरफ़ असांजी तवजो न हूंदी आहे। मिसाल था चऊं, कुझु निमाज़ न पढ़ी साईं शैतान रोकियो, रोज़ो न रखी शैतान रोकियो। हाणे क़यामत जे ॾींहुं असां अलाह खे ॾींदासीं ईअं जवाबु। पोइ अलाह चवंदो, तूं जेको इहो जवाबु ॾींदो, तुंहिंजो त इहो दलील ई ग़लति आहे। तूं हणे थो पियो शैतान ते, त शैतान मूंखे रमज़ान महीने में गुमराह कयो, शैतान मूंखे लोभी लालची कयो, शैतान मूंखे ज़ालिम कयो, शैतान मूंखे ज़ख़ीरा अंदोज़ी जे लाइ उभारियो। उहो त बंदि हुयो, उहो त हुयो बंदि। तूं हणे थो पियो शैतान जे मथां। शैतान खे त मां अॻ में क़ैद करे छॾियुमि, त ख़बर हुई तव्हां कमज़ोर हो, मूंखे तव्हां इंसान प्यारा हो, तव्हांजो दुश्मन बि मां तव्हांखे क़ैद करे ॾिनुमि। पोइ जेका इहा तूं हराम पायूं कयूं थी रमज़ान महीने में, 11 महीननि जूं, मां इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह बेशक सभिनी गुनाहनि खे बख़्शे सघे थो, कोई हुन खां पुछण वारो कोन्हे। 11 महीना ठीकु आहे, हल तूं हया शैतान जे मथां, उहे सॼा तोखे माफ़। हाणे जेको हिन 12 महीने रमज़ान महीने में जेका इहा तुंहिंजी बदमाशी आहे, गिराम फिरोशी आहे, ज़ुल्म आहिनि, ख़ल्क़े ख़ुदा जे लाइ तूं अज़ाब जो सबबु बणिजी वियो आहे, हाणे इहो क़तअन माफ़ न थी। साईं ज़िंदगी अञा वधीक मुश्किल थी वञे हर उन ग़रीब मिसकिन जी, जेको माण्हू 2 महीननि में त पंहिंजो गुज़र सफ़र करे पियो सघे, का न का शइ ख़रीद करे खाई सघे पियो। रमज़ान शरीफ़ जे महीने में जॾहिं त शैतान बि क़ैद थी आहे, त असांजा जेके किरदार आहिनि उहे अञा वधीक उभरी वधीक निखरी था अचनि। अञा असांजा वधीक जेको आहे तव्हां ज़ुल्म जेके आहिनि उहे आवाम जे मथां अचनि था। एॾियूं शयुनि जो माना महांगो हुजणु ऐं एॾियुनि शयुनि जो जेको आहे त माना हिकिड़ो ज़ालिम वारे अंदाज़ सां जेको थियणु, त इहो त अञा माना इहो सम्झो की चइजे त असां 11 महीना हिकिड़ी तरबियत वठी करे 12 महीने त असां उनजो इज़हार था कयूं, ॼण असां उन में अञा वधीक खुली करे जेको आहे त असां हिसो था। हाणे इहो जेको अमल आहे, मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु करे चुकुमि त इहो असांजो शैतान ते बि कोन लॻंदो, पंहिंजी ॻिची में, इहो असांजे पंहिंजे ॻिची में आहे। वला तज़ेरो वाज़िरतूं विज़र उख़रा, ठीकु आहे न, कोई कंहिंजे गुनाह खे कोन खणंदो, हे क़ुर पाक जो फ़ैसिलो आहे। ऐं इंसान जेको आहे, मर्रा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मर्रा मिनकुम मुनकरन फलियुग़य्यिरहु बियदिही फलियस्तति फबिलिसानिही फमन लम यस्तति फबिक़ल्बिही वज़ालिका हुवा ज़अफ़ुल ईमान।
जेको बि तव्हां मूंखे बुराईअ खे ॾिसे त उनखे पंहिंजे हथ सां मिटाए, हथ सां नथो मिटाए सघे त ज़बान सां उनखे बुरो चए, जेकॾहिं ईअं बि नथो चई सघे त दिलि में उनखे बुरो सम्झे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा कमज़ोर ईमान जी निशानी आहे। ठीकु आहे साईं। हाणे उहा बुराई जेकॾहिं असांजी पंहिंजी जान में हुजे उनखे बसि न मिटायूं। जॾहिं असांजे रसूल असांजी इहा तरबियत कई त बुराई तव्हांखे जिते बि नज़र अचे, ॿिए जी बुराई लाइ थोरी चयो बुराई त पाण में पहिरियों त ॾिसो न। हाणे फर्ज़ु कयो मां हे कपिड़ा जेकॾहिं पाता आहिनि, इहा जेकॾहिं इन्हनि खे मिटी लॻियल हूंदी, मां वरी ॿियनि खे चवंदुमि छा वेही पंहिंजा कपिड़ा साफ़ कर। अॻ में त पाण खे ॾिसंदुमि न मुंहिंजा कपिड़ा साफ़ आहिनि, हिन शादी वारे माहौल में, हिन फंक्शन वारे माहौल में मां इन क़ाबिल आहियां। ऐं अलाह ताला जेका चूंड कई आहे न जन्नत में वञण जे लाइ माण्हुनि जी चूंड जेका कई अथई त हिन वक़्तु ई दुनिया में अलाह उन्हनि जी तरबियत करे थो पियो। उनजी जेका निमाज़ आहे रोज़ो आहे, ठीकु आहे, इहा असांजी ज़ाहिरी सफ़ाई, जीअं असांजा जिस्म पाक हुजे, जान पाक हुजे, ठीकु आहे। ऐं जन्नत में वञण जे लाइ ॿियो असांजी गुफ़्तार जे लाइ ज़बान में यानी काई बि अहिड़ी ग़लति ॻाल्हियूं न हुजनि। वक़ूलु लिन्नास हुस्ना, माण्हुनि सां तव्हां सुहिणो ॻाल्हायो। ऐं टियों आहे असांजो किरदारु, उन में बि तव्हां बहितर हुजो, तव्हां कूड़ा न हुजो, तव्हां ज़ालिम न हुजो, तव्हां जाबिर न हुजो। यानी ग़लति किरदारु जेको बि आहे, कहिड़ो कहिड़ो वेही नालो वठूं, उहे सॼा किरदार निकितल हुजनि। मतिलबु ईअं की चए असांखे अहिड़ो मुस्लमान बणिजे जंहिंजो कौल ऐं फ़ैल जेको आहे त उहो हिकु जहिड़ो हुजे ऐं अलाह जे हुकुम ऐं क़ुर जे हुकुम मुताबिक़ हुजे। हिकु हदीस मां तव्हांखे ॿुधायां, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकु सहाबी हुयो, वापारी हो। वापारी जेके आहिनि त थोरा चलाक हूंदा आहिनि वधीक। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वटि को अन्न जो खोड़ हुयो, उन में जो हथु हुयो त आलो लॻो पियो, ठीकु आहे। उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो अन्न आलो लॻो पियो आहे। सोणे सरदार वेही फरमायुसि तूं हे आलो अन्न विकिणे थो पियो? त हो वापारी से चालाक अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, आसमान खे त मां नथो रोके सघां, आसमान तुंहिंजो पाणी वठो, मींहुं वठो, उन में थी वियो आलो। जीअं अॼोके दौर में पनियूं ॾियूं था, ढकियूं था पिया अन्न खे, उअं त न हुयो, खुलियल मैदान ते पिया हूंदा। हाणे चालाक हुयो न, वापारी हूंदा ई चालाक आहिनि, ज़ख़ीरा अंदोस। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भला ठीकु आहे, तूं भला गिराकनि खे पंहिंजनि खे ॿुधाई, जेके तुंहिंजा कस्टमर हुया तोखां अन्न जेको ख़रीद कनि पिया उन्हनि खे ॿुधाई त मींहं जे करे आलो आहे, हिन जो वज़न यकीनी ॻाल्हि आहे वधी वेंदो। चए न या रसूल अल्लाह। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे था फरमाइनि लैस मिन्ना मन गशना, उहो असां मां आहे ई न जेको ख़यानत करे, धोखो करे। तूं हेॾो फ्रॉड करे थो पियो। हाणे जॾहिं सहाबीअ रसूल खे अल्लाह जो रसूल पंहिंजो नथो करे, पोइ अॼोको मुस्लमान जेको फिराडी मिलावट खोर, हाणे वॾी मूंखे इहा त पंहिंजो ॻाल्हि अजब नज़र ईंदी आहे त असां हिते साईं वेही रूहानी हस्तियूं ॻोल्हींदा आहियूं हिन वतन अज़ीज़ में, मुल्क में साईं बुज़ुर्ग फिलाणो अहिड़ो पहुतल आहे। अड़े बाबा जंहिं मुल्क में पाव खीर जो साफ़ नथो मिली सघे, उते तव्हांखे वरी माण्हू अलाए कीअं साफ़ मिलंदा? इहो मुंहिंजो सुवालु आहे। हा, इहो त बिल्कुलु ॾाढो ॾुखियो आहे। इहो मुंहिंजो सुवालु आहे त जेकॾहिं को मिली वञे पोइ असांखे बि ॿुधाइजो। बहरहाल अलाह कंदो ज़रूरु ॻोल्हा सां अलाह पाक में मिली वेंदो आहे। अलाह जो वली बि इनशाअल्लाह ज़रूरु अहिड़े कई हस्तियुनि जी मुलाक़ात मूंखे असांखे नसीबु थींदी। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवालु तव्हां खां इहो हुयो त रमज़ान शरीफ़ जे महीने में अक्सर ज़कात जेका आहे उहा ॾिनी वेंदी आहे। सो मूं इहो बि ॾिठो आहे त ज़कात में माण्हू ज़कात जेका आहे रजब जे महीने में बि ॾींदा आहिनि ऐं रमज़ान में बि ॾींदा आहिनि। हाणे उन जदवल ते बाद में था ॻाल्हायूं त उहा कीअं आहे, नेक्स्ट प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासीं। पर सिर्फ़ु इहो असां तव्हांखां पुछण था चाहियूं त ज़कात ॾियण लाइ कहिड़ो को ख़ासि महीनो मुक़ररु आहे? रजब जो महीनो मुक़ररु आहे या रमज़ान जो मुक़ररु आहे, या इन लाइ हिकिड़ो ॿियो को मैकेनिज़म आहे जंहिं तहत असां हर साल ज़कात अदा कंदा आहियूं? साईं पहिरियों त जेको ज़कात जो जेको तसवुरु आहे उहो वधंदड़ माल ते
साल जो फ्री अचणु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां मिसाल तौर ते अॻिले साल कढी रजब महीने में, त हाणे यकीनी ॻाल्हि आहे हिन साल बि रजब महीने में उन ते साल फ्री आयो। ठीकु आहे। पोइ जेको बि बचत आहे ख़र्च लथो पथो उन ते थी वई। ऐं जेकॾहिं तव्हां अॻिले साल कढी रमज़ान महीने में ऐं हिन साल बि तव्हां रमज़ान महीने में ई कढंदव, पर जेकॾहिं तव्हां मुहर्रम में कढो था, रबियुल अव्वल में कढो था, तव्हां वरी उन ई रबियुल अव्वल में। हाणे असां वटि ट्रेंड असां वटि इहो हूंदो आहे, ट्रेंड हिते ईअं ई आहे। ट्रेंड असां वटि छा आहे, रमज़ान में ऐं रजब में असां वटि जेके हिन इलाइक़े जा माण्हू आहियूं, असां रजब में कढंदा आहियूं साईं हज़ारी महीनो आहे। हज़ारी माना इनखे हिकु कढियोसीं 1000 रुपए जो सवाबु असांखे मिलंदो। वरी रमज़ान महीने में जेकॾहिं असां कढंदा आहियूं त उहा हदीस मौजूदु आहे, नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जो मिलंदो आहे, फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो आहे 70 फ़र्ज़ जो। यानी मुस्लमान जो इहो कॉन्सेप्ट आहे त जेकॾहिं मां रमज़ान महीने में ज़कात कढियमि त मूंखे 70 फ़र्ज़ जो सवाबु इज़ाफ़ी मिलंदो। इहो ई फ़र्क़ु आहे, बाक़ी ॿियो कोई बि अहिड़ो। हाणे हिन दौरान जेकॾहिं हिकिड़ो माण्हू साहिब हैसियत आहे ऐं उन वटि को हाजतमंद अचे थो ज़कात घुरण लाइ, त उहो चए थो आहे ज़कात मां ॾींदुसि रमज़ान जे महीने में जॾहिं मूंखे घणो सवाबु मिलंदो। पर हाजतमंद जेकॾहिं मौजूदु आहे, उहो हक़ीक़त में हाजतमंद बि आहे ऐं जंहिंजे दर ते आयो आहे उहो बि साहिब हैसियत आहे, त छा उनखे रमज़ान जो इंतज़ारु करणु घुरिजे? साईं अल्लाह ताला सूरे माऊन में इरशाद फरमायो, अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन व यमनऊनल माऊन। ही त तव्हां रमज़ान शरीफ़ जी ज़कात जी ॻाल्हि कयो था त हुनखे एतिरो वेही इंतज़ारु कराइजे। पर जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु साहिल आयो, अची अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह मां मजबूर आहे, मुंहिंजी मदद कई वञे। ऐं अलाह जे रसूल खे अलाह जो हुकुम इहो हुआ, अमद साहिल फला तदर, साहिल खे झिणक बि न। ज़ाहिर में सोणे सरदार वटि कुझु बि कोन हुयो। पंहिंजे अज़वाज मुतहरात जेके हरम पाक हुया ओॾे बि नियापो मोकिलियूं, पर कुझु बि न। जेके महफ़िल में वेठा हुया हाज़रीन, उन्हनि वटि बि मौला अली अलैहिस्सलाम हिकु मस्जिद जे इहाते में कुंड में निमाज़ में, ठीकु आहे। हाणे उन निमाज़ पढ़ण जे दौरान रुकू जी हालत में हथु सिधो करे उन साहिल खे ॾियनि था। पहिरियों साहिल जी कंडीशन जेका परेशान हुई, पोइ जो सोणे सरदार उनखे ॾिठो, ख़ुशबाश लॻो पियो आहे। सोणे सरदार वेही फरमायुसि त हे तोखे हाणे ख़ुशि आहे, तुंहिंजी मुश्किल छा हल थी वई? चई हा या रसूल अल्लाह, जेको हो शख़्स कुंड में वेठो आहे न, रुकू में निमाज़ पढ़े थो पियो, इहो ई आहे जंहिं मुंहिंजी मुश्किल खे हल कयो आहे। हाणे हिते थोरो उन्हनि शख़्सनि जे लाइ मिसाल आहे हिकिड़ो, त जेके चवनि था साईं मां रमज़ान महीने में ज़कात ॾींदुमि, हाली तूं मोटी वञ, मां रजब में ॾींदुमि, हाली तूं मोटी वञ। त क़ुरान पाक ज़कात जो त को टाइम ई कोन रखियो आहे। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। अल्लाह तव्हांजो दोस्त, रसूल तव्हांजो दोस्त ऐं मोमिन तव्हांजो दोस्त। मोमिन जी कंडीशन कहिड़ी? जॾहिं निमाज़ क़ाइमु कनि था, ज़कात अदा कनि था रुकू जी हालत में। हाणे उहा हालत जेका रुकू वारी आहे, न त हज़रत अली अलैहिस्सलाम बि ईअं ई करे आहे, 2 रकातूं पूरियूं करे बाद में उनखे ॾे सां। पर मौला चयो हे ठीकु आहे, निमाज़ बि जेकॾहिं ख़ुदा जी इबादत आहे त ज़कात बि त ख़ुदा जी इबादत आहे न। सही, त जेकॾहिं कोई साहिल आया आहे त उनखे एतिरो बि इंतज़ारु न कराए, एतिरो बि इंतज़ारु न कराइजे। ऐं इन ते मां हिकिड़ी इज़ाफ़ी ॻाल्हि बि कंदो वञा। इमाम हसन अलैहिस्सलाम वेठा हुया इत्काफ़ में, को साहिल आयो, इमाम हसन अलैहिस्सलाम इत्काफ़ खां निकिरी करे घर हलिया विया। उनजी हाजत पूरी करे जॾहिं अचनि पिया त हिननि खे कंहिं सवालु कयो, साईं तव्हांखे ख़बर आहे इत्काफ़ तव्हांजो भॼी पियो, मस्जिद खां तव्हां निकिता हो। चई यार शरीयत बि असांजी नाज़िल किताब असां ते थियो आहे, तव्हां हाणे असांखे था वेही सम्झायो। इन जो हसन कफ़ारो अदा कंदो, 10 रोज़ा बि ॿिया रखंदो, 10 ॾींहं मस्जिद में बि ॿिया वेहंदो। पर साहिल जेकॾहिं इहो मोटी वञे हा त शायदि ख़ुदा मूंखे इन जी पकड़ माफ़ करे या अलाए न करे। वरी महिरबानी अव्हांजी, तव्हां तमामु दिलचस्प जेको अंदाज़ में असांखे चङी तरह शयूं सम्झायूं। उमेदु आहे त असांजे सामिन खे बि चङी तरह असांजो मौज़ू सम्झ में ईंदो। नाज़रीन, मौलवी ग़ुलाम रसूल सोबरे साहब
खां जेके पुछियल सुवाल आहे उन्हनि जा बहितरीनु अंदाज़ में साणस खां जवाब असांखे मिलिया। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में असां वरी कंहिं नए मौज़ू ते अव्हां जे अॻियां पेश थींदासीं। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे। अल्लाह हाफ़िज़।